पाकिस्तान जा एक बेहतरीन अदाकार जैमें सुल्तान राय ऐं जेको आहे सो साइमा गुल ऐं शान जेको अदाकार हुयो उन जे बारे में मुख़्तलिफ़ कहाणियूं जेको आहे सो जनम पियूं वठनि। उन कहाणियुनि जे बारे में ॻाल्हि कंदासीं ऐं मुकमल इन्हनि टिननि जेको आहे सो अदाकारनि जी स्टोरी हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं। उमेदु आहे त यूट्यूब ते तव्हांखे अहिड़ा वीडियो न मिलंदा हूंदा। असां वधीक सर्च करे तव्हांजे लाइ वीडियो आणियूं था। ऐं मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, असां सोशल मीडिया ते ऐं मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्मनि मां बि जेको आहे सो इहो मवादु हथु करे पोइ जेको आहे सो तव्हांजे लाइ हिकु जामे वीडियो ठाहे पेश कंदा आहियूं। असांजी का अथेंटिक जेका आहे सोर्सिस आहिनि उहा इहा सोशल मीडिया ई आहे जिथां ख़बर ॿधी करे पढ़ी करे असां तव्हांजे आॾो रखंदा आहियूं। त दोस्तो, हिन टे अदाकारनि जेके उहे पाकिस्तान जा हिकु बहितरीनु अदाकार थी गुज़रिया। सुल्तान राय ऐं शान जे विच में तमामु घणी अणविंदड़ बि थी वेंदी हुई। उहा इन जे करे थींदी हुई जो साइमा गुल जेका एक्टर हुई उहा जेको आहे सो शान जी एक्टर हुई। हर फिल्म में साइमा गुल ऐं शान जो हिकु कैरेक्टर हूंदो हुयो ऐं उहा हीरोइन जेका हुई उहा शान जी हुई। लेकिन जॾहिं सुल्तान राय मक़बूल थींदे ॾिठी जेको आहे सो माण्हुनि ऐं फिल्म इंडस्ट्रीअ में जॾहिं सुल्तान राय क़दम रखियो तो साइमा गुल बि इहो फ़ैसिलो कयो त मां हिकिड़ी अधु ॿ फिल्म सुल्तान राय सां बि वञी शूट कयां। पोइ इन जे करे जेको आहे सो शान खे तमामु घणो गुस्सो लॻंदो हुयो ऐं सुल्तान राय सां गॾु हिकिड़ी ॿ फिल्म जेको आहे सो गॾु साइमा गुल कई ऐं उन जी हीरोइन जे तौर ते जेको आहे सो सुल्तान राय सां गॾु इहा फिल्म शूट थी ऐं तमामु घणी जेको आहे सो बॉक्स ऑफिस में ऐं जेको आहे सो हिकु सिनेमा घरनि में उहा फिल्म तमामु घणी जेको आहे सो पॉपुलर वई। दोस्तो, सुल्तान राय इहे जेको आहे सो फिल्मूं करण खां पोइ जॾहिं शान ॾिठो त मुंहिंजी जेका हीरोइन आहे उहा त सुल्तान राय सां गॾु वञी फिल्मूं पई करे ऐं उहे फिल्मूं बि हिट पियूं थियनि। त पोइ जेके जंहिं बि दौर में त पोइ अहिड़े तरीक़े सां फ़नकारनि ऐं जेको आहे सो अदाकारनि इन्हनि जे विच में बि का न का अणविंदड़ हूंदी आहे। पोइ जॾहिं सुल्तान राय शान खे ख़बर पई त सुल्तान राय जूं फिल्मूं तमामु घणियूं पॉपुलर पियूं थियनि त पोइ शान जेको आहे सो सुल्तान राय सां तमामु घणो बुग़्ज़ करणु पियो लॻे ऐं उन सां जलन पई महसूसु थिए उनखे। छाजे करे जो शान जी जेका अदाकारी हुई उन खे थोरो जेको आहे सो ख़तरो पियो महसूसु थिए। छाजे करे जो सुल्तान राय तमामु घणो मक़बूल पियो थिए ऐं उन खां अलावा तमामु घणो माण्हू जेको आहे सो सुल्तान राय खे चाहिनि पिया ॾिसण ऐं ॿुधण। त वरी महिरबानी, मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं ॾींदा इजाज़त।